नाज़रीन तव्हांखे हिकु अफ़सोसनाक ख़बर खां आगाह कंदा हलूं त उमरकोट भरिसां ॻोठ टालो माली जे रहवासण वज़ीरा जूड़ेजो खे व्यम कराइण लाइ उमरकोट जे पारस अस्पताल आंदो वियो, जिते डॉक्टराणियुनि ऑपरेशन दौरान पेट जूं अंदरियूं नसूं कटे छॾियूं। नसूं कटजण खां पोइ वज़ीरा जूड़ेजो जे वारसनि खे चयो वियो त हाणे इन्हीअ खे हैदराबाद खणी वञो। रिपोर्ट दर्शन देव भील मुताबिक़ नसूं कटजण सबबि ऐं रत वहण सबबि वज़ीरा जूड़ेजो फोत थी वई। वारसनि यूनिस जूड़ेजो, ज़ुबैर अहमद जूड़ेजो, अब्दुल सुभान जूड़ेजो ऐं ॿियनि अलावाला चौक ते लाश रखी टायरनि खे बाहियूं ॾेई धरणो हयो। मुज़ाहिरनि चयो त पारस अस्पताल मौत घर बणियल आहे, जिते को बि MBBS ऐं सर्जन डॉक्टर मौजूद नाहे। नर्सुनि जे थ्रू ऑपरेशन कयो वञे थो, जंहिं सबबि केतिरियूं ई औरतूं मरी वञनि थियूं। असांजी बि न्याणी खे इन्हनि ग़लति ऑपरेशन करे मारे छॾियो आहे। मुज़ाहिरीन इल्ज़ाम हणंदे चयो त पारस अस्पताल घटि ऐं फ़ाहिशी जो अॾो वधीक नज़र अची रहियो आहे। असांखे हैदराबाद अस्पताल वारनि बि चयो त पारस अस्पताल जा केतिरा ई मरीज़ ग़लति ऑपरेशन थियण करे असां वटि अचनि था, जेके सीरियस हालत में हुजण करे मरी वञनि था। फौरी तौर ते इंतज़ामिया नोटिस वठे ऐं पारस अस्पताल खे सील करे डॉक्टरनि खिलाफ़ ऐं पारस इंतज़ामिया जे खिलाफ़ केस दाख़िल कयो वञे। मसला ये था कि हमारी लड़की कल 4:30 बजे पारस हॉस्पिटल उमरकोट पहुंची, तो सीजर का मसला था। उन्होंने बोला कि भाई इसका सीजर होगा। तो ठीक है, देखो डॉक्टर ने देखा और फौरन जो है ना ऑपरेशन थिएटर में लेकर गए और वहाँ जो है ना तकरीबन इन्होंने बोला कि भाई हमें ब्लेड की बोतल चाहिए, दो दी, फिर बोला तो और चाहिए। ऐसे करते करते 10 बोतल इन्होंने ले ली और उसके बाद 5:30 बजे ऑपरेशन थिएटर में लेकर गए और 6:30 बजे हमें बुलाया कि भाई तुम जाओ हैदराबाद, रेफर कर दिया हमने। भाई क्यों, क्या हुआ? बोला हमसे बात जोर है, ऑपरेशन हमने कर दिया है, बच्ची थी वो निकाल दी है, बकाया जो है हमसे तो बात जोर है। हम किस टाइम जाएँ? बोला एम्बुलेंस खड़ी है। हमें एम्बुलेंस भी उन्होंने करके दी है और हम यहाँ से निकले 6:30 बजे। ऑपरेशन थिएटर से सीधा एम्बुलेंस में लड़की बिठाई है और हैदराबाद लेकर गए और वहाँ पूरी कोशिश की उन डॉक्टरों की, उन्होंने मेहरबानी हैदराबाद वालों की, और उन्होंने पूरी इतनी जफाकश की है। 7 बोतलें उधर खून की लगी हैं। उसके बाद जो है लड़की का जो है ऑपरेशन फेल हो गया और एक्सपायर हो गई, उसकी डेथ बारी हो गई। उन्होंने डॉक्टरों ने लिख कर दिया है, ये लेटर है कि भाई उन्होंने मछली भी ऐसे नहीं काटते जैसे इन बेगैरत डॉक्टर उम्र को वालों ने ये लड़की को मारा है। आज नहीं, कल नहीं, 100 साल के बाद भी हम जिम्मेवार हैं। कोई भी तुम्हें एक्शन लेना है ले लो, हम तुम्हारा साथ देंगे, हम बताएंगे, हम बयान देंगे कि लड़की को किस तरीके से इन्होंने मारा। हमारा मुतालबा ये है कि जो डॉक्टरानी है उसको उतारा जाए और पारस अस्पताल को सील किया जाए। ये फाहिश का अड्डा है, शराब पीकर यहाँ अयाशी होती है और कोई हॉस्पिटल नहीं है। पारस अस्पताल जे अंदर जेके मिस्किन मारूड़नि सां वेधन थिए थो, ज़ुल्म थिए थो, आला इख्तियारनि खां गुज़ारिश कयां थो त इन्हनि डॉक्टरनि जे ख़िलाफ़ क़दम खयो वञे। हीअ इंसान ऐं हीअ जानवर न आहिनि। बाक़ाइदगी जानवरनि खे जीअं ज़बह कयो वञे, इंसाननि खे ज़बह कयो वञे थो। छा हीअ इंसानियत आहे? 10,000 15,000 जे ख़ातिर इंसान जी केतिरी क़ीमत आहे जो इंसान खे हीअ ज़बह कनि पिया। अने वरी चवनि था असांजो क़सूरु कोई कोन्हे, ॾोह कोई कोन्हे। 15 17 ब्लेड जूं बोतलूं लॻनि थियूं। छा इन्हनि खे अहसासु न आहे असां इंसान खे कोयूं था, इंसान खे ज़बह कयूं था? मुंहिंजो आला इख्तियारनि खे गुज़ारिश आहे जो इन्हनि खे गिरफ़्तार कयो वञे, हीअ अस्पताल सील कई वञे, हीअ अस्पताल लॉकअप कई वञे जो मिस्किन मारूड़नि सां इंसाफ़ थिए। हीअ हिकिड़ो जनाज़ो न आहे, अहिड़ा कई माइरनि जूं गोदूं ख़ाली थियूं आहिनि, कई माइरनि जा लाल हिते हिन अस्पताल में विया आहिनि। छो इन्हनि ज़ुल्म कयो आहे डॉक्टरनि, नाइंसाफ़ी कई आहे मिस्किननि मारूड़नि सां। गुज़ारिश कजे थी त आला इख्तियारनि खां त हिन सां इंसाफ़ कयो वञे ऐं अस्पताल लॉकअप कई वञे। पारस सेंटर।